सही मुझा हाण अॼोके इन आवाज़ जे सुर ऐं सफ़र में आऊं आहियां अव्हां जो मेज़बान रूपचंद कुमार ऐं अॼोके प्रोग्राम में शामिल शबीर चांग ऐं आवाज़ जे सदा मलिक सफ़र में असां साम सफ़र नूर हसन चांग ऐं नूरदीन चांग ऐं बने शहर खां नौजवान कलमकार वहीद चांग चाचा गुल हसन जी याद में लिखे थो। सच पुछी रूपचंद भाउ, हा उहो अबागो ॾींहुं 12 तारीख़ 6 महीनो 2025 उहो ॾींहुं असां कीअं विसारियूं रूपचंद भाउ। ऐं ख़मीस जे ॾींहुं चाचा गुल हसन जहिड़ा महबूब माण्हू असां खां विछड़िया। हा उहो छा विछड़ियो रूपचंद भाउ, ॼण त सॼी काइनात विछड़ी वई। असीं सभई चाचा गुल हसन खे यादि करे ॾाढो रोऊं था। हा रूपचंद भाउ, जॾहिं बि चाचा गुल हसन यादि ईंदो आहे त अखियूं ज़ारो कतार रोअण लॻंदियूं आहिनि। हा रूपचंद चाचा असां खां विछड़ी वियो आहे पर विसरियो न आहे। असीं कॾहिं बि चाचा खे विसारे नथा सघूं ऐं रोईंदे रोईंदे इहो चईंदा आहियूं त चाचा असांखे कंहिंजे सहारे छॾे वञे। तूं तोए असांजो सहारो, असांखे बेसहारा करे हलियो वें। हा रूपचंद, ख़बर ई नथी पए त चाचा गुल हसन जहिड़ा महबूब माण्हू वक़्त खां अॻु में असां खां कीअं विछड़ी विया। हा रूपचंद, चाचा गुल हसन जा ॾिनल उहे कुर्ब ॾाढो यादि ईंदा आहिनि त अखियूं अणमुंदाए ते मींहं जीअं वसी पवंदियूं आहिनि। हा रूपचंद भाउ, उहो अभागो ॾींहुं असां खां कॾहिं बि कोन विसरी सघंदो। उन ॾींहं ते असांजो प्यारो चाचो गुल हसन असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। हा रूपचंद, अॼु जॾहिं बि चाचा गुल हसन जी तस्वीर ॾिसूं था त जी झुरी पए थो ऐं अखियूं ज़ारो कतार रोअण लॻंदियूं आहिनि। रूपचंद, त अखियूं अणमुंदाए ते मींहं जीअं वसी पन थियूं। हा रूपचंद, अॼु त चाचा गुल हसन असांजे विच में न आहे पर अॼु बि असीं चाचा गुल हसन खे यादि करे ॾाढो सारियूं था, सारे सारे लुड़क हारियूं था। पोइ रोईंदे रोईंदे इहो चऊं था, तुंहिंजी यादियुनि खे लोलियूं ॾेई चरी दिलि खे पिया विंदरायूं। हा रूपचंद, हाणे जॾहिं बि मथे हथ कयूं था त बसि अलाह साईं खां इहे ई दुआ घुरियूं था, चाचा मरहूम गुल हसन खे अलाह साईं जन्नत में जॻह ॾे।